बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। छागे साथियो, अॼु पाण माइक्रोसॉफ्ट एक्सेल में फ़ॉन्ट जे बारे में पढ़ंदासीं त फ़ॉन्ट जी फॉर्मेटिंग कीअं कजे ऐं फॉर्मेट पेंटर जेको आहे उन सां फॉर्मेटिंग जी कॉपी वग़ैरह कीअं करे ॿियनि टेक्स्ट ते अप्लाई कजे। अचो त पाण सबक़ की तरफ़ हलूं था। सभ खां पहिरियां मां हिते कुझु अखर लिखंदुसि तव्हांखे सम्झाइण लाइ। दोस्तों, सभ खां पहिरियां पाण फ़ॉन्ट ते ईंदासीं। ही फ़ॉन्ट स्टाइल आहे जेको तव्हां हितां अप्लाई करे सघो था। तव्हां मुख़्तलिफ़ फ़ॉन्ट जा स्टाइल आहिनि जेके तव्हां चूज़ करे ऐं पंहिंजे अखरनि ते अप्लाई करे सघो था। उन खां पोइ हीअ फ़ॉन्ट जी साइज़ आहे जितां तव्हां साइज़ घटि वधि रखी सघो था। साइज़ खां पोइ हीअ बोल्ड जो अखर आहे ऑप्शन। हितां असां अखरनि खे बोल्ड करे सघूं था, हितां इटालिक टेढ़ो करे सघूं था, हितां अंडरलाइन ॾेई सघूं था। जेकॾहिं हिते असां क्लिक कंदासीं त डबल अंडरलाइन बि अची सघे थी। जेके असां डबल अंडरलाइन ॾियणी आहे त हितां असां डबल अंडरलाइन बि खणी सघूं था। उन खां पोइ इहा ऑप्शन मौजूदु आहे बॉर्डर जो। असां हितां बॉर्डरनि जा मुख़्तलिफ़ ऑप्शन मौजूदु आहिनि जितां असां हितां बॉर्डर वग़ैरह ॾेई सघूं था। मां तव्हांखे कुझु बॉर्डर सिलेक्ट करे ॾेखारियां। हितां बॉर्डर ॾिनोसीं त वठो त बॉर्डर अची वियो अखरनि खे। उन खां पोइ अॻिते न ईंदासीं त बॉर्डर जा वधीक स्टाइल हासिलु करण लाइ मोल बॉर्डर ते क्लिक कंदासीं। हितां वधीक बॉर्डर्स जा स्टाइल्स मौजूदु आहिनि जेके तव्हां असां सिलेक्ट करे ऐं पंहिंजे अखरनि खे ॾेई सघूं था। बॉर्डर जो कलर वग़ैरह बि तव्हां सिलेक्ट करे सघूं था। हीअ फ़ॉन्ट आहे साॻियो जेको असां फ़ॉन्ट जे बारे में ॿाहिरि मां पढ़ायां पियो उहा शयूं। ऐं फिल आहे त कलर वग़ैरह जेकॾहिं फिल कजे त प्रोटेक्शन आहे जेके हिन खे असां लॉक वग़ैरह कयूं उन बारे में मां तव्हांखे पढ़ाईंदुसि। हीअ अलाइनमेंट आहे अखरनि जी। अलाइनमेंट बाक़ी मां तव्हांखे सम्झाए नथो सघे अलाइनमेंट में कीअं घटि वधि कजे। हिते वञी करे असां हिते अलाइनमेंट टेक्स्ट जी जेका हुआ हेठि मथे करे सघूं था, चेंज करे सघूं था। 90 डिग्री ते अची विया आहिनि अॻिते। हुन खां पोइ मां हिनखे ओके कंदुसि। ॾिसो तव्हां हिन अखर जी अलाइनमेंट बि चेंज थी वई। इन खां पोइ पाण ईंदासीं कलर्स ते। हीअ अखरनि जो कलर आहे त असां अखरनि खे कलर ॾेई सघूं था। जंहिंसां बैकग्राउंड कलर जेको आहे उहो ॾेई सघूं था। हितां अखरनि जी साइज़ वरी घटि वधि हितां असां करे सघूं था। हितां घटि थींदी हिन मां वधि थींदी। हाणे ॾिसो साइज़ घटि वधि थी रही आहे। दोस्तो, इहो हुयो फ़ॉन्ट। फ़ॉन्ट खां पोइ फ़ॉन्ट जो ॿियो ऑप्शन मौजूदु आहे फॉर्मेट पेंटर। फॉर्मेट पेंटर मक़सदु आहे जेको फॉर्मेटिंग हिते कई आहे इहा फॉर्मेटिंग मां कंहिं ॿी जॻह ते अप्लाई कयां। इन लाइ हिते सभ खां पहिरियां मुंहिंजो कसर हुजे। उन खां पोइ मां फॉर्मेट पेंटर ते सिंगल क्लिक कंदुसि। सिंगल क्लिक करण सां हीअ सिर्फ़ु हिकु ई दफ़ो फॉर्मेट थी सघे थो। जेकॾहिं मां हाणे क्लिक था हथु मथे कंदुसि त हीअ फॉर्मेट पेंटर आहे जेको ब्रश आहे इहो ब्रश ख़तमु थी वेंदो। तव्हां ॾिठो हिन ते अप्लाई थी वियो पर इहो ब्रश जेको हुयो ख़तमु थी वियो। मां चाहियां थो इहो ब्रश ख़तमु न थिए। मां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मल्टीपल जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हराए रहियो कमु कंदो रहां। उन लाइ जेका फॉर्मेटिंग मूंखे इस्तेमालु करणी आहे सभ खां पहिरियां उन कॉलम ते मां क्लिक कंदुसि। उन खां पोइ फॉर्मेट पेंटर ते मां डबल क्लिक कंदुसि, मतिलबु ॿ दफ़ा क्लिक कंदुसि। जॾहिं मां ॿ दफ़ा क्लिक कई, हाणे ॾिसो तव्हां त मां हिकु दफ़ो हिते अप्लाई कयो, अञा ताईं उहो ब्रश मौजूदु आहे। वरी मां हिते अप्लाई कयो, साॻियो ब्रश मौजूदु आहे, काॾे बि ब्रश न पियो वञे। इन खां पोइ मां हिते अप्लाई कयो त साॻियो ब्रश मौजूदु आहे। वरी मां हिते अप्लाई कयो, ब्रश मौजूदु आहे। इन जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं तव्हां फॉर्मेट पेंटर जे ब्रश ते डबल क्लिक कंदव त फॉर्मेटिंग तव्हां केतिरा दफ़ा अनलिमिटेड टाइम्स इस्तेमालु करे सघो था। उन ब्रश खे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते ॾिसो तव्हां मां केतिरनि जॻहियुनि ते हिनखे मां इस्तेमालु करे रहियो आहियां पर इहे ख़तमु न पियो थिए। हिनखे ख़तमु करण लाइ मां स्किप खे जॾहिं दॿाईंदुसि त इहो ख़तमु थींदो। दोस्तो, अॼोके लेसन में तव्हां माइक्रोसॉफ्ट एक्सेल में फ़ॉन्ट जे बारे में सिखी वरितो। अॻिते मिलंदासीं हिकु नए लेसन सां।